शिकारपुर मावा के ख़बर ॾींदा हलूं। रियाज़ मीरानी जी रिपोर्ट मुताबिक़ शहीद शीराज़ बॉडी बिल्डिंग ऐं वेटे लिफ्टिंग जिम क्लब जो इब्तिदा अॻूणे सूबाई वज़ीर तवानाई मोहतरम इम्तियाज़ शेख पारां इब्तिदा कयो वियो। क्लब जे उस्ताद अब्दुल वहाब कागज़ी आयल महिमाननि खे टोपी अजरक ऐं गुलनि जा तोहफ़ा ॾिना। उस्ताद अब्दुल वहाब कागज़ी चयो त स्पोर्ट्स जे करे असांजा नौजवान मंशात ऐं मुख़्तलिफ़ बुराइनि खां बची सघंदा। शिकारपुर के मशहूर जिम क्लब शहीद शीराज़ बॉडी बिल्डिंग ऐं वेट लिफ्टिंग हेल्थ क्लब के नई सिर तमीर थियल बिल्डिंग जो इब्तिदा किया वियो, जंहिंजो इब्तिदा अॻूणे सूबाई वज़ीर तवानाई इम्तियाज़ अहमद शेख कयो। उन मौके ते तकरीब के खिताब कंदे अॻूणे सूबाई वज़ीर इम्तियाज़ अहमद शेख चयो त गुज़िरियल बारिशनि में बॉडी बिल्डिंग क्लब ज़बून थी वई हुई, जंहिंजी नई सिर तमीर कराई वई है, जंहिंजो ॿीहर इब्तिदा कियो आहे। हुन चयो त क्लब लाइ मूं हिननि खे 5 लखनि ॾियण जो ऐलान कयां थो, जंहिंमां ही सामान ख़रीद कंदा। वधीक सामान जी डिटेल असांखे ॾियनि त क्लब लाइ उहो सामान भी मुहैया कयो वेंदो। ही असांजो फ़र्ज़ु आहे। खैबर रिपोर्ट अजीज गुल खैबर असिस्टेंट कमिश्नर मटियारी जो खैबर में तूफ़ानी दौरो कियो। हथरादू महंगाई ऐं सरकारी इदारनि स्कूल एंड रूरल हेल्थ सेंटर खैबर जी विजिट पिण कई। विजिट दौरान असिस्टेंट कमिश्नर मटियारी खैबर जे वापारियुनि खे रेट लिस्ट ते अमल करण जी हिदायत पिण कई, जंहिं ते खैबर शहर जे दुकानदार असिस्टेंट कमिश्नर मटियारी खे ॿुधायो त असां रेट लिस्ट ते अमल करे सामान ॾियूं पिया, जंहिं ते असिस्टेंट कमिश्नर मटियारी दुकानदारनि जी ॻाल्हि ॿुधी अॻिते वधण लॻो, जंहिं ते उते अवामी माण्हुनि खैबर में हथरादू महंगाई जूं शिकायतूं कयूं, पर असिस्टेंट कमिश्नर मटियारी सिर्फ़ु दुकानदारनि जी ॿुधी ग़रीबनि जी हिक बि न ॿुधी, जंहिं ते असिस्टेंट कमिश्नर मटियारी खे अवामी माण्हुनि सामान जो बिल भी ॾेखारियो। पर असिस्टेंट कमिश्नर मटियारी अवामी माण्हुनि जे सवाल जो जवाबु ॾींदे चयो त हिक शइ दुकानदार खे मथां महांगी मिलंदी त दुकानदार उहा कीअं सस्ती शइ ॾींदो, जंहिं ते अवाम माण्हुनि ऐं साफ़िन जवाबु ॾींदे चयो त जॾहिं दुकानदारनि खे सस्ते अघ में सामान मिलंदो आहे त दुकानदार पोइ बि रेट हणण खां पोइ महांगो करे थो ॾिए, उहो भी सामान सस्तो हलाए। बाक़ी दुकानदार खे मथां महांगो सामान मिले थो त उहो सस्तो नथो हलाए सघे। अवाम जो नुक़सान थिए पर वापारी जो नुक़सान न थिए, जंहिं ते अवामी माण्हुनि चयो त पोइ ईसीअ जो कहिड़ो कमु आहे दुकाननि जी विजिट करण जो, उहो भी सामान साॻे रेट लिस्ट ते सामान ॾियणु घुरिजे। बाक़ी जॾहिं दुकानदारनि खे महांगो सामान मिले थो त सस्तो कोन ॾींदा। डीसी मटियारी दुकानदारनि खे तंबरह कंदे चयो त आइंदा दुकानदारनि हथरादू महंगाई करे अवाम खे लुटण जी कोशिश कई त संदनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। अपडेट कयो पिया खिपरो मां गुल मोहम्मद शहर जी रिपोर्ट मुताबिक़ त खिपरो उमरकोट रोड ते कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर सबबि हिक ॿारड़ी समेत 3 ॼणा फौत, 2 ॼणा सख़्त ज़ख़्मी, जिनखे खाई पुलिस इलाइक़े वासियुनि तालका अस्पताल खिपरो पहुचायो। ख़बर मूजिब खिपरो जी उमरकोट रोड ते रतोकोट मोड़ वटि कार ऐं मोटरसाइकिल जे नतीजे में हिक ॿारड़ी नाले मादरी ओड उमिरि 7 साल समेत 3 ॼणा फौत थिया आहिनि ऐं 2 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। फौतुनि में शाहनवाज़ चंदन ओड ऐं ॿारड़ी माधुरी ओड आहे, जॾहिं त ज़ख़्मियुनि में औरत सकीना ओड ऐं आसिफ़ झुलाणी शामिल आहिनि, जॾहिं त खाई पुलिस इलाइक़े वासियुनि ज़ख़्मियुनि ऐं फौतुनि खे तालका अस्पताल खिपरो आंदो वियो आहे, जिथे ख़ासि कार्रवाई बैदि खिपरो पुलिस लाश वारसनि हवाले करे छॾिया आहिनि। सकरण सी गोड़ हाजी कीरो जे रहवासी कादिर बख्श पुट अला ॾितो कीरो सकरण प्रेस क्लब में दाईंदे चयो त 2 एकड़ 36 घंटा ज़रिए ज़मीन जे कमु पंहिंजे अज़ीज़न नसरुल्ला रोशन ऐं ॿियनि खां वरिती आहे, जंहिंजा कागज़ भी मूं वटि मौजूदु आहिनि। मुंहिंजी ज़मीन जे अधे हिसे ते बाअसर माण्हू हरीक अनवर कीरो रफ़ीक शेर मोहम्मद ऐं ॿिया कब्ज़ो कयूं वेठा आहिनि। मूंखे ऐं मुंहिंजे माइटनि खे मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं असांजे मथां कूड़ा केस दाख़िल कराए असांजो जीअण जंजाल बढ़ाए छॾियो आहे, जॾहिं त ज़मीन जो कब्ज़ो ख़तमु करण लाइ कोर्ट में पिण केस दाख़िल करायो, जेको हलंदड़ आहे। मूं वटि ज़मीन जी रजिस्ट्री ऐं सतुर फॉर्म भी मौजूदु आहे। मूं ज़मीन तां कब्ज़े ख़ाली करण लाइ दाहूं कयूं आहिनि, पर को बि तदारक न थी सघियो आहे। हिन वज़ीर आला सिंध, IG सिंध, चीफ सेक्रेटरी सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद, असिस्टेंट कमिश्नर सकरण मुख्तियार कार सकरण, DSP सकरण ऐं ॿियनि मसवारनि खां पुरज़ोर मुतालबो कंदे घुर कई आहे त मुंहिंजे ज़रिए ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु कराए मूंखे ऐं मुंहिंजे अज़ीज़नि खे तहफ़ुज़ फ़राहम करे ऐं असांजे मथां दाख़िल कयल कूड़ा केस ख़तमु कया वञनि। न्यूज़ सैदाबाद रिपोर्ट नज़ीर अमन सोलंकी। न्यूज़ सैदाबाद ऐं भरपासे जे ॻोठनि में डेंगी ते ज़ाब्तो आयो। शहर तोड़े ॻोठनि में मच्छर मार स्प्रे न थी सघियो, इंतज़ामिया ऐलाननि ताईं महदूद। अॼोके ॾींहं में वधीक 2 ॼणनि शाहिद चन्ना यामिर मलिक जी घरवारीअ खे डेंगी ज़ाए। डेंगी वरतल जो अंग वधी
24 थी वियो। तालका अस्पताल न्यू सैदाबाद जी लेबॉरेटरी में अॼु 50 टेस्टूं कयूं वियूं। गुज़िरियल ॾींहुं 7 ॼणनि रहीम, दानिश मल्हा, वसीम मलिक, रबडिनो, जहान खान, अब्दुल जब्बार, छछड़ ऐं हलीमा, जॾहिं त हिकु प्राइवेट लेबॉरेटरी मां नूर मोहम्मद शामिल आहिनि। टेस्टूं डेंगी पॉजिटिव आयूं हुयूं। डेंगी मरीज़ तालका अस्पताल जी सहूलियतूं न हुजण करे नवाब शाह, हैदराबाद ऐं कराची जे अस्पताल में मुंतक़िल। हिते क़ाइमु कयल डेंगी वार्ड ख़ाली पयल। एतिरो तेज़ी सां डेंगी पकड़जण जो DHO मटियारी नोटिस वठंदे डेंगी टेस्टुनि जो टाइम मंझंदि 1 वॻे खां वधाए राति 8 वॻे ताईं करे छॾियो ऐं पूरे तालके अंदरि मच्छरमार स्प्रे करण जो ऐलान कयो। तालका अस्पताल जे MSS अब्दुल्ला शाह मूजिब अस्पताल में डेंगी मरीज़नि लाइ अलॻि वार्ड क़ाइमु कयो वियो आहे ऐं डेंगी वरतल मरीज़नि जे घरनि ते स्प्रे कराई पई वञे, जॾहिं त उन्हनि खे मच्छरदानियूं ऐं दवाऊं बि ॾिनियूं वयूं आहिनि।